अॼु बारिश में पढ़ंदासीं। हाँ बारिश में। साईं बयान शुरू कयूं न कयूं? बयान न थे? बयान थे न थे? भला तव्हांखे ख़बर आहे त मां यकी ताईं अॼु ख़ामोश छो थी वेठो आहियां? नमाज़ जो टाइम ॾिनोसीं घणा बजा? 8 बजे नमाज़ जो टाइम ॾिनोसीं। 20 मिंट 22 मिंट मां वेठो आहियां, साथी न आहिनि पहुता। 22 मिंट पेश मां बीठो आहे। नमाज़ जो टाइम 8 आहे। न साईं हाणे 8:30 न कंदासीं, हाणे असां 9 ते नमाज़ अॼु पढ़ाईंदासीं। अॼु मां 9 बजे फिक्स जेको नमाज़ पढ़ाईंदुमि। टाइम ॾिनो आहे 8:30, उहो 8 टाइम ॾिनो आहे। हाणे 8 में कुल 7 मिंट बचा आहिनि। अॼु बयान न आहे, बसि अॼु वेहंदा वञो बिस्मिल्लाह करे। हिकिड़ी मज़े जी तव्हांजी ॻाल्हि ॿुधायां त काफ़िनि दोस्तनि राति जो आराम कयो हूंदो। काफ़ी दोस्त राति जो सुता हूंदा। हे मिंबर आहे ऐं जंहिं जॻह ते वेठो आहियां त हे नॉर्मल जॻह न आहे। सॼी राति मां निंड सिर्फ़ु ईद जी नमाज़ जे लाइ न आहे कई। सॼी राति निंड इन एतबार सां न पई अचे त सुभाणे ईद पढ़ाणी आहे। ईअं न थिए त मूंखे निंड अची वञे ऐं पूरे रमज़ान जो उजाॻो आहे ऐं ॻाल्हि जेको अॻिते पोइ न थी वञे। सॼी राति मां जेको आहे तव्हां जमायत लाइ निंड न आहे कई। ऐं कम से कम जमायत खे बि साईं थोरो घणो अहसासु त हुजे न। असां छाजे करे भला टाइम ते नथा बीहूं? असां साईं टाइम जा छाजे करे पाबंद न आहियूं भला? जेकॾहिं अगरि हवाई जहाज़ में टिकट हुजे त काएं बजे वेंदासीं एयरपोर्ट में? एयरपोर्ट में 2 घंटा पहिरियां वञी करे असां एंट्री कराए उते वेंदा आहियूं। ऐं जेकॾहिं साईं मुजीब रहमान टाइम ॿुधायो त सुभाणे ईद उल फितर जी नमाज़ असां पढ़ंदासीं 8 बजे त 8:30 छो? हा साईं थोरो ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? त हे जेको ॾींहुं आहे हे बरकत वारो ॾींहुं आहे, हे मुबारक ॾींहुं आहे। ऐं हे ॾींहुं जेको आहे बार बार ज़िंदगी में न आहे ईंदो। बसि हाणे काफ़ी जमायत अची वई आहे, कुझु अहसासु असांखे बि थिए थो। बयान जो आगाज़ जेको आहे मां शुरू कयां थो। बाक़ी अॻिते जेको आहे साईं ईद उल अज़हा ते या ईंदड़ साल इंशाअल्लाह रमज़ान वारी ईद ते टाइम ते अचण जी कोशिशि कयो। दुबई में, सऊदी में, सभु जेको अरब कंट्री जे अंदरि नमाज़ इशरा के टाइम पढ़ी वञे थी। ऐं उहे सभु फजर जी नमाज़ जे टाइम सेट थी करे गुसुल करे उन टाइम हलिया था अचनि। ऐं असांजो टाइम 8 आहे त 8 खे असां बनायूं था 8:30। काफ़ी साथी इहा ॻाल्हि कंदा आहिनि त साईं तव्हां जेको टाइम खे अॻिते वधायो था। हाणे साईं 8 बजे मां कंहिंखे जेको नमाज़ पढ़ायां? हे मजमो त कुझु बि न आहे हिते असां वटि अल्हम्दुलिल्लाह। मजमो लास्ट में जेको थींदो आहे न उहो घटि में घटि 2500 या अहिड़ी तरह 3000 जे क़रीब मजमो हिते थींदो आहे। त असां जेको आहे फ़िक्रमंद थियूं, अल्लाह ताला बरकत वारो ॾींहुं जेको आहे असांखे अता कयो आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मैं मोहतरम मुज़िन दोस्तों, अॼु 21 मार्च 1447 हिजरी ऐं 2026 ईस्वी ऐं बरोज़ छंछरु। अॼु ईद उल फितर जो ॾींहुं आहे ऐं इंतिहाई बरकत वारो ॾींहुं आहे। ईद उल फितर जी माना छा थी बीहे? सभ खां पहिरियां ईद उल फितर जे अंदरि 2 जुमिला आहिनि, हिकु ईद जो, ॿियो फितर जो। हाणे इन 2 जुमलनि जी अलॻि अलॻि माना थी निकिरे। ईद जी माना आहे त ख़ुशी वारो ॾींहुं ज़िंदगी जे अंदरि बार बार मोटी अचे, उनखे ईद चइबो आहे। ईद जी माना आहे मोटणु। ख़ुशी वारो ॾींहुं ज़िंदगी में बार बार जॾहिं मोटी अचे उनखे चइबो आहे ईद। ऐं फितर चइबो आहे इफ़्तार करण खे।
यानी इन ईद जो जेको ताल्लुक़ु आहे उहो रोज़े सां आहे। फ़ितर जी माना आहे इफ़्तार करणु ऐं खोलणु। रोज़े खे यकीन तौर ते असां इफ़्तार कंदा आहियूं ऐं रोज़े खे असां खोलींदा आहियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल मुबारक इहो हूंदो हुयो त अल्लाह जे नबी ईद जी नमाज़ खे जॾहिं बि पढ़ियो आहे मस्जिद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ न पढ़ी आहे, बल्कि तमामु वॾो कुशादो जेको आहे मैदान अल्लाह जे नबी ॾिठो ऐं उन मैदान में अल्लाह जे नबी साहबा खे ईद जी नमाज़ जेको आहे पढ़ाई। ऐं हिन ईद वारे ॾींहं जे अंदरि अल्लाह ताला बख़्शिश जो वाइदो कयो आहे, अल्लाह ताला इनाम जो वाइदो कयो आहे। ऐं हिन टाइम फ़रिश्तनि जो नुज़ूल हिन ज़मीन ते थी चुको आहे ऐं फ़रिश्ता तमामु जेके ईदगाह जे तरफ़ अचनि था मुसलमान ईद नमाज़ लाइ, उन्हनि सां फ़रिश्ता मुसाफ़ो कनि था। ऐं अल्लाह जे नबी फ़रमाए त ईद नमाज़ पढ़ण खां बाद में अल्लाह ताला तमामु मुसलमाननि जी मग़फ़िरत करे थो। ऐं जेके असां रोज़ा रखियासीं उन रोज़नि जो अल्लाह ताला इनाम ॾिए थो। जेकी क़यामुल लैल में तरावी नमाज़ पढ़ीसीं अल्लाह ताला उन जो अजुर ॾिए थो। ऐं जेको असां तहजुद में नमाज़ पढ़ीसीं उन जो अजुर अल्लाह ताला अॼु फ़रिश्तनि जा अॼु अल्लाह ताला ऐलान कयो त मुंहिंजे बंदनि ॾींहं जो रोज़ा रखिया ऐं राति जो क़यामुल लैल कयो ऐं तहजुद जी नमाज़ पढ़ी, ए फ़रिश्तो उन्हनि जी मज़दूरी छा थींदी आहे ऐं उन्हनि खे मज़दूरी कहिड़े टाइम ॾियणु खपे। त फ़रिश्ता अर्ज़ु कंदा आहिनि त या अल्लाह जंहिं मज़दूरी कई आहे उन मज़दूर खे पंहिंजी मज़दूरी टाइम ते ॾिनी वञे। त अल्लाह ताला जे तरफ़ां इरशाद थींदो आहे त मां पंहिंजे बंदनि जा जेके बि गुनाह आहिनि उन गुनाहनि खे मां माफ़ु करे छॾियो ऐं मां उन्हनि खां अॼु राज़ी थी वियुमि। त मुंहिंजा भाउर दोस्तो अॼोको जेको ॾींहुं आहे उहो यकीन तौर ते तमामु वॾी बरकत वारो ॾींहुं आहे। ऐं अहिड़ी तरह ईद जेकी नमाज़ आहे उहा 2 रकायतुनि ते मुश्तमिल आहे। उनजी तरतीब मां लास्ट में जेको आहे ॿुधाईंदुमि। मुसलमाननि जूं जेके ईदूं आहिनि उहे कुल 2 आहिनि। हिकु ईद उल फ़ितर जेकी रोज़नि खां बाद में ईंदी आहे ऐं ॿी जेकी ईद आहे उहा ईद उल अज़हा जेकी क़ुर्बानी जे टाइम कई वेंदी आहे। इन खां अलावा इस्लाम ॿी का बि ईद बयानु न कई आहे। सिर्फ़ु मुसलमाननि जूं जेके ईदूं आहिनि उहे इहे ई 2 ईदियूं आहिनि। इन खां अलावा बाक़ी जेके बातिल मज़हब आहिनि दुनिया जे अंदरि त सेम उन्हनि जूं बि मुख़्तलिफ़ क़िस्म ते मुख़्तलिफ़ त्योहार ते ईदूं थींदियूं आहिनि। त असांजी जेकी ईद आहे अल्हम्दुलिल्लाह इन में अल्लाह ताला असांजा गुनाह माफ़ थो करे ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला असांजो मक़ाम जेको आहे बुलंद थो करे। असां मुसलमाननि जे मथां अल्लाह ताला जा तमामु वॾा अहकाम फ़र्ज़ आहिनि, जंहिंमें नमाज़, रोज़ा, हज ऐं अहिड़ी तरह ज़कात, हे अल्लाह ताला जे तरफ़ां फ़र्ज़ कयल शयूं मुसलमाननि जे मथां आहिनि। ऐं इन्हनि में मुसलमान कंहिं क़िस्म जी कोई बि कोताही न करे। कलमे खां बाद में 2 नंबर ते जंहिं इबादत जो वॾो मक़ाम आहे उहा नमाज़ आहे ऐं नमाज़ जी छुटी कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। कंहिं बि सूरत जे अंदरि नमाज़ खे न छॾियो वेंदो। नमाज़ तव्हांखे हर हालत में पढ़णी आहे। जेकॾहिं बंदो बीमार हुजे, जेकॾहिं मुसलमान बीमार हुजे त रोज़े खे त छॾे सघे थो पर नमाज़ खे नथो छॾे सघे। जेकॾहिं अगरि मुसलमान मुसाफ़िर आहे, सफ़र करे थो, उन सूरत में रोज़े खे त छॾे सघे थो पर नमाज़ खे नथो छॾे सघे। नमाज़ हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंजो फ़िदियो बि न ॾिनो वेंदो। हर हिकु हालत जे अंदरि नमाज़ खे पढ़ियो वेंदो ऐं नमाज़ मुसलमाननि जी शान आहे। नमाज़ कंहिं बि सूरत में अल्लाह ताला माफ़ु न कंदो। नमाज़ हर हिकु हालत में तव्हांखे पढ़णी पवंदी। ऐं अहिड़ी तरह इन नमाज़ जे ज़रिए सां सहाबा पंहिंजी ज़िंदगी जा तमामु वॾा मसइला हल कराया। सहाबा जे ज़माने जे अंदरि नमाज़ सहाबा खे छॾणु इंतिहाई मुश्किल लॻी। छाजे करे त उन्हनि खे इल्मु पियो त इहा नमाज़ जेकी आहे अल्लाह ताला असांजे मथां फ़र्ज़ु कई आहे। ऐं फ़र्ज़ु उन शइ खे चइबो आहे जंहिंजे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई बि तकफ़ीफ़ न कई वञे, जंहिंमें कंहिं क़िस्म जो कोई बि रिआयत न कई वञे। असां तव्हां बि त नमाज़ पढ़ंदा आहियूं ऐं असांजी नमाज़ कहिड़ी हूंदी आहे? असांजी नमाज़ इंतिहाई कमज़ोर आहे।
असांजी नमाज़ दुकान ते हूंदी आहे, असांजी नमाज़ बाज़ोकात घर में हूंदी आहे, असांजी नमाज़ ओताक जे अंदरि हूंदी आहे। साहबा जी नमाज़ घर जे अंदरि न हुई, ओताक जे अंदरि न हुई, दुकान जे अंदरि न हुई, तिजारत वारी जॻह ते साहबा जी नमाज़ न हुई, बल्कि साहबा जी जेकी नमाज़ हुई उहा जमायत सां हुई। उन जे बारे में काफ़ी वॾियूं हदीसूं आहिनि। साहबा जे अंदरि कुझु अहिड़ा साहबी बि हुया जेके इंतिहाई माज़ूर हुया। उन जे अंदरि अब्दुल्ला इब्न मक्तूम रज़ी अल्लाह ताला अन्हु साहबी आहे, नाबीन साहबी आहे। ॿई अखियूं बिल्कुलु कमु नथियूं कनि। पेर त ठीकु आहिनि, हथ ठीकु आहिनि, पर अखियूं कंहिं क़िस्म जो कोई बि कमु नथियूं कनि। अखियूं बिल्कुलु ॾींहं में बि नथियूं ॾिसनि, राति में बि नथियूं ॾिसनि। उहो साहबी अल्लाह जे नबी जे पोयां उन नमाज़ पढ़ी, तमामु उन नमाज़ूं पढ़ियूं। उन नमाज़ुनि खां बाद में उन साहबी पंहिंजो उज़ुर जेको अल्लाह जे नबी वटि पेश कयो। उज़ुर इहो हुयो त उन साहबी चयो, ए अल्लाह जा नबी, तव्हां मूंखे इन ॻाल्हि जी इजाज़त ॾियो था त मां नमाज़ फ़जर जी, ज़ोर जी, असर जी, मग़रिब जी ऐं अहिड़ी तरह इशा जी नमाज़ पाबंदी सां पढ़ंदुमि, पर इन नमाज़ुनि खे मां पंहिंजे घर जे अंदरि अदा कयां। इन नमाज़ुनि खे मां पंहिंजे घर जे अंदरि अदा कयां। ऐं इहो साहबी अब्दुल्ला इब्न मक्तूम रज़ी अल्लाह ताला अन्हु नाबीन साहबी आहे। अल्लाह जे नबी हिकिड़ो ई सिर्फ़ु सुवालु उथारियो। अल्लाह जे नबी फरमायो, जंहिं घर जे अंदरि तूं रहीं थो, जंहिं घर जे अंदरि तूं रहीं थो, उन घर जे अंदरि मुअज़्ज़िन जी आज़ान ॿुधंदो आहे? त अब्दुल्ला इब्न मक्तूम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, बिल्कुलु सही, मुअज़्ज़िन जो आवाज़ मुंहिंजे घर ताईं पहुची वेंदो आहे ऐं मां बिल्कुलु चङी तरीक़े सां ॿुधंदो आहियां। पोइ अल्लाह जे नबी फरमायो, अची करे तूं मस्जिद में नमाज़ अदा कंदी। उन साहबी जो या रसूल अल्लाह, 5 नमाज़ूं वॾियूं आहिनि, पर कम से कम ज़ोर में अची सघां थो, असर में अची सघां थो, बाज़ औक़ात मग़रिब में अची सघां थो, बाक़ी इशा ऐं फ़जर में इंतिहाई मुश्किल सां अची सघां थो। सिर्फ़ु एतिरी गुंजाइश ॾियो, इशा ऐं अहिड़ी तरह फ़जर जी नमाज़ उहा मां पंहिंजे घर में पढ़ां, 3 नमाज़ूं तव्हांजे पोयां पढ़ां। अल्लाह जे नबी फरमायो, आज़ान जो आवाज़ु ॿुधंदो? उन साहबी जो बिल्कुलु आज़ान जो आवाज़ु ॿुधंदो। अल्लाह जे नबी फरमायो, अची करे मस्जिद में नमाज़ अदा कर। पोइ साहबी पंहिंजो उज़ुर बयानु कयो, चए साईं, अकेलो साहबी आहियां, नाबीन बि आहियां, राति जी कंहिं अंधेरी में निकिरां ऐं मुंहिंजे घर ऐं अहिड़ी तरह मस्जिद जे दरमियान में हिकिड़ो ख़तरनाक जंगल बि आहे ऐं उन जंगल में अजीब व ग़रीब जानवर बि आहिनि। पोइ मां नाबीन साथी उतां जेकॾहिं निकिरां ऐं मस्जिद खां पहुचण खां पहिरियां कोई जानवर मूंखे खाई वञे या अहिड़ी तरह को जानवर हवस जो शिकार बणाए छॾे त मां हलाक थी सघां थो। या रसूल अल्लाह, गुंजाइश कढो त मां घर में नमाज़ अदा कयां, नमाज़ पढ़ां। ईअं न आहे त को नमाज़ न पढ़ां। हे असां शदाद कोट वारा मुस्लमान, सिर्फ़ु असां रमज़ान में नमाज़ पढ़ीसीं, बाक़ी नमाज़ वञी करे मौलवी साहब पढ़ंदो, बाक़ी नमाज़ वञी करे हाफ़िज़ पढ़े। त साहबी नमाज़ पढ़े त थो, पर साहबी इहा गुंजाइश थो वठे त इहा नमाज़ जमायत सां न, वञी करे घर में पढ़ां। इहो उज़ुर ॿुधाई त मुंहिंजे घर जे ऐं मस्जिद जे दरमियान जंगल आहे, मां नथो अची सघां। या रसूल अल्लाह, इजाज़त ॾियो। अल्लाह जे नबी फरमाए, न, अची करे मस्जिद में नमाज़ अदा कर। इहो साहबी इंतिहाई ज़ईफ़ थी वियो, इंतिहाई पोड़ो थी वियो ऐं पोइ अची करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾाढो पंहिंजे 2 पेरनि खे अतैया शिकिल में करे वेठो, गोॾा भनी करे वेठो ऐं चई, साईं, हाणे मुंहिंजी एज बि वॾी थी वई आहे, उमिरि बि वॾी थी वई आहे, हाणे जेकॾहिं मूंखे तव्हां इजाज़त ॾींदो त वॾी महिरबानी थींदी, मां घर में नमाज़ अदा कयां। अल्लाह जे नबी वरी बि इहो सुवालु उथारियो त छा आज़ान जो आवाज़ु ॿुधंदो? उन साहबी जो बिल्कुलु आज़ान जो आवाज़ु ॿुधां थो। त उन साहबी खे अल्लाह जे नबी बाद में बि घर में नमाज़ पढ़ण जी इजाज़त न ॾिनी, बल्कि फरमायूं, अची करे मस्जिद में नमाज़ अदा कर। हे नमाज़ जो मक़ाम आहे। नमाज़ खे कंहिं क़िस्म जो कोई कंहिं बि सूरत जे अंदरि नमाज़ खे न छॾियो वेंदो, नमाज़ खे कंहिं क़िस्म जो कोई बि न छॾियो वेंदो। ऐं साहबा जा अमाल अहिड़ा बहितर हुया। उन्हनि जो उस्ताद जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुयो ऐं साहबा अहिड़ा अमल हिन धरती ते करे ॾेखारिया, साहबा अहिड़ो अमल हिन ज़मीन ते करे ॾेखारियो। साहबा खे जन्नत जी बिशारत अल्लाह जे नबी अची करे ॿुधाई। हिकु साहबी आहे, अंसारी साहबी आहे, अंसारी हिकु साहबी आहे, ज़ईफ़ उमिरि जो साहबी आहे।
ज़ईफ़ उमिरि जो उहो साहबी आहे। अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अनो खां रिवायती अचे, अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अनो फ़रमायो त मां अल्लाह जे नबी सां गॾु वेठो हुउमि। अल्लाह जे नबी फ़रमायो त हाणे हिन मस्जिद जे दरवाज़े खां हिकु साहबी थो अचे, उहो जन्नती आहे। अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अनो फ़रमायो मां फ़ौरी तौरु मस्जिद जे दरवाज़े ते ॾिठुमि ऐं जीअं जो मां ॾिठुमि त हिकु अंसारी साहबी आहे जेको इंतिहाई ज़ईफ़ आहे ऐं जंहिंजो वुज़ू ताज़ो थियल आहे ऐं पंहिंजे खॿे हथ में चंपल खणी करे ऐं मस्जिद में अंदरि आयो आहे ऐं दाख़िल थियो आहे। हिकु मरतबे हिकिड़े ॾींहं जे अंदरि अल्लाह जे नबी जन्नत जी बिशारत ॾिनी, वरी ॿिए ॾींहं जे अंदरि बि उन ई टाइम ते अल्लाह जे नबी जन्नत जी बिशारत ॾिनी ऐं टियों ॾींहुं जीअं जो थियो टे ॾींहं ते बि अल्लाह जे नबी जन्नत जी बिशारत ॾिनी। अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अनो फ़रमायो असांखे यकीन थी वियो जो अल्लाह जे नबी जे ज़बान मुबारक मां जेके अल्फ़ाज़ जारी थिया असां इहे यकीन करे विधोसीं त इहो साहबी जन्नती आहे। अब्दुल्ला बिन अमर रज़ी अल्लाह ताला अनो नंढी उमिरि जो साहबी ऐं नौजवान साहबी, जॾहिं अल्लाह जे नबी इन साहबी खे जन्नती बिशारत ॾिनी त अब्दुल्ला बिन अमर रज़ी अल्लाह ताला अनो उन साहबी तरफ़ विया ऐं अमल चेक करण जे लाइ त कहिड़ो अमल आहे जंहिंजे करे अल्लाह ताला जन्नती बिशारत ॾिनी आहे। पंहिंजे नबी जे ज़बान मुबारक खां अल्लाह ताला जन्नत जी बिशारत जारी कराई आहे। साहबा खे आख़िरत में वधण जो शौक़ु हुयो ऐं असां तव्हांखे अफ़सोस सां चवणो पए थो असांखे पैसे वधण में त शौक़ु आहे, दुनिया में तरक़ी करण ते शौक़ु आहे, उहिदा वधाइण ते शौक़ु आहे, पर जन्नत जे तरफ़ माइल थियण में असांखे शौक़ु छाजे करे नथो थिए। अब्दुल्ला बिन अमर रज़ी अल्लाह ताला खे जीअं जो इहो इल्मु थियो त अल्लाह जे नबी इन फ़लाणे साहबी खे टे मरतबा जन्नत जी बिशारत ॾिनी आहे, सिधो वियो उनजे घर ऐं चयईं त ए चाचा मुंहिंजे पीउ सां का अनबन थी पई आहे ऐं मां कसम खयो आहे त टे ॾींहं पीउ जे घर जे अंदरि दाख़िल न थींदुमि। मूंखे तव्हां छा टे ॾींहं महिमान नवाज़ी करे सघो था? जंहिंखे अल्लाह जे नबी जन्नत जी बिशारत ॾिनी उन चयो पुटु बिल्कुलु तूं मुंहिंजे घर में रही सघंदो, कोई बि मसइलो न आहे, कोई बि मसइलो न आहे। ऐं उहो साहबी हुते क़याम करणु शुरू कयो। हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो, ॿियों ॾींहुं गुज़री वियो ऐं अहिड़ी तरह टियों ॾींहुं गुज़री वियो। जॾहिं टे ॾींहं गुज़री विया उन अब्दुल्ला बिन अमर रज़ी अल्लाह ताला अनो अमल चेक कयो त ॾिसां हिन साहबी वटि अमल कहिड़ो आहे जंहिंजे करे अल्लाह जे नबी जन्नत जी बिशारत ॾिनी आहे, ॾिसां त अमल कहिड़ो आहे। जॾहिं टे ॾींहं मुकमल थी विया उन साहबी अहिड़ो को अमल त न ॾिठो। इन खां बाद में चयईं चाचा ॻाल्हि दरअसल इहा आहे अल्लाह जे नबी तोखे टे मरतबा जन्नत जी बिशारत ॾिनी आहे ऐं मां सोचियुमि अहिड़ो को तव्हां वटि अमल हूंदो, पर टे ॾींहं मां तव्हां सां गॾु रहियो आहियां, मूंखे कोई बि अमल ज़ाहिर न थियो आहे, मूंखे कोई बि अमल नज़र न आयो आहे। त उन चयो भाटिया जेको कुझु तूं ॾिठो आहे मां वटि अमल त इहे आहिनि, जेको कुझु तूं ॾिठो आहे मां वटि अमल इहे आहिनि। इन खां बाद में उहो साहबी जीअं जो पंहिंजे घर जी तरफ़ वञणु लॻो ऐं पोयां जेको उन जन्नती साहबी सरगियुसि ए भाटिया तूं हेॾे आ। हाणे उन साहबी खे इल्मु थी वियो त हाणे मूंखे उहा ई ॻाल्हि ॿुधाईंदो जंहिंजे करे अल्लाह ताला हिन जे मथां जन्नत खे बिशारत ॾिनी आहे, जंहिंजे करे अल्लाह जे नबी फ़रमाए हे जन्नती आहे। ऐं उन साहबी अब्दुल्ला बिन अमर रज़ी अल्लाह ताला अनो दौड़ लॻाई ऐं चयईं ॿुधां चाचा कहिड़ो उहो अमल आहे? उन चयो भाटिया अमल त कोई बि अहिड़ो को न आहे वॾो, हा हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे। इशारो कराईंसि पंहिंजे दिलि जी तरफ़, चए हे जेकी दिलि आहे हिन दिलि खे तमामु मुस्लमाननि जे किनान खां, तमामु मुस्लमाननि जे तासुबात खां, तमामु मुस्लमाननि जे हसद खां हिन दिलि खे मां पाक करे छॾियो आहे। लॻे थो इन अमल जे मथां अल्लाह ताला जन्नत जी बिशारत ॾिनी आहे। अब्दुल्ला बिन अमर रज़ी अल्लाह ताला फ़रमायो मां अल्लाह जो कसम खणां थो इन अमल जे करे ख़ुदा तव्हांखे जन्नत जी बिशारत ॾिराई आहे, इन अमल जे करे। त मुंहिंजा भाउर दोस्तो दुनिया जे अंदरि इंसान जे मथां ॿ हक़ हूंदा आहिनि, दुनिया जे अंदरि इंसान जे मथां ॿ हक़ हलंदा आहिनि। हिकु हक़ अल्लाह ताला जो आहे, अल्लाह ताला जे हक़ में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अचनि थियूं, नमाज़ अल्लाह जे हक़ में थी अचे, रोज़ो अल्लाह ताला जे हक़ में थो अचे, हज अल्लाह ताला जे हक़ में थो अचे, ज़कात अल्लाह ताला जे हक़ में थी अचे, इहे शयूं अल्लाह ताला फ़र्ज़ु कयूं आहिनि। हाणे हे जेको हिकिड़ो फ़र्ज़ु आहे न हे हुकूकुल्लाह इन खे चइबो आहे, इहे जेके फ़र्ज़ु थियल आहिनि हे अल्लाह जी तरफ़ां थियल आहिनि। ॿियो जेको आहे उहो बंदनि सां मामिलो आहे, उनखे चइबो आहे हुकूकुल इबाद, हुकूकुल इबाद। मां पंहिंजे अक्सर बयाननि जे अंदरि इहा ॻाल्हि कंदो आहियां त जेकॾहिं अल्लाह ताला माफ़ु करण ते अचे, अल्लाह ताला नमाज़ कंहिंजी माफ़ु करे, जेकॾहिं कंहिं मुस्लमान नमाज़ न पढ़ी आहे अल्लाह ताला माफ़ी ते अचे, अल्लाह ताला माफ़ु करे सघे थो। जेकॾहिं अल्लाह ताला माफ़ु करे, कंहिं बंदे नमाज़ न पढ़ी कज़ा कई, अल्लाह ताला माफ़ु करण ते अचे, ख़ुदा माफ़ु करे सघे थो। कंहिं बंदे रोज़ा न रखिया दुनिया जे अंदरि, अल्लाह ताला जेकॾहिं माफ़ी ते अचे अल्लाह ताला रोज़ा इन जा माफ़ु करे सघे थो। जेकॾहिं अल्लाह ताला माफ़ु करे
ज़रूरी ना आहे त ख़ुदा माफ़ु करे। हिन रोज़ा न रखिया अल्लाह ताला हिनखे माफ़ु करे छॾे। जेकॾहिं अल्लाह ताला चाहे त हिन जा रोज़ा बि माफ़ु करे सघे थो। हज हिन न कयो कंहिं हद ताईं ख़ुदा हज बि माफ़ु करे सघे थो। ज़कात हिन न ॾिनी, ख़ुदा खे जेकॾहिं राम अची वञे, ख़ुदा हिन जे मथां ज़कात जेको हिन जे माल जे मथां ठहे पई इहा हिन न ॾिनी, अल्लाह ताला इहा बि माफ़ु करे सघे थो। यादि रहणु खपे जेको इंसाननि जो हक़ु आहे उनखे हुकूकुल इबाद चइबो आहे, इहो कंहिं क़िस्म जो कोई बि माफ़ु न थींदो। उन जे अंदरि इंसाननि जी रक़म थी अचे, इंसाननि जा पैसा था अचनि, इंसाननि जो माल थो अचे, इंसाननि जी इज़त थी अचे, इंसाननि सां धोखो थो अचे। यादि रहणु खपे इहा शइ अल्लाह ताला कॾहिं बि माफ़ु न कंदो। इहा शइ अल्लाह ताला कॾहिं बि माफ़ु न कंदो। अल्लाह जे नबी वरी हिकिड़ी मजलिस में वेठा हुया, अल्लाह जे नबी मजलिस में वेठा हुया, साहबा जो वॾो मजमो हेठि वेठो हुयो। अल्लाह जे नबी पुछा कयो, ए साहबा जी जमायत मूंखे ॿुधायो, ए साहबा तव्हां मां मुफ़लिस केरु आहे? साहबा मुफ़लिस केरु आहे? साहबा इन अल्फाज़ जे माना खे सम्झो, साहबा इन अल्फाज़ जे माना खे सम्झो। साहबा चयो साईं मुफ़लिस उहो आहे, उनजी सिंधी में माना मां तव्हांखे थो ॿुधायां, साईं मुफ़लिस उहो आहे जंहिं वटि पैसा न हुजनि, साईं मुफ़लिस उहो आहे जंहिं वटि घर न हुजे, साईं मुफ़लिस उहो आहे जंहिं वटि कारोबार न हुजे। साहबा खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कयो मुफ़लिस कंहिंखे चइबो आहे? साहिबनि चयो साईं मुफ़लिस हुनखे चइबो आहे जंहिं वटि पैसा न हुजनि, जंहिं वटि घर न हुजे, जंहिं वटि उहिदा न हुजनि, जंहिं वटि को दुनिया जो सामान न हुजे, उनखे मुफ़लिस चइबो आहे। जॾहिं साहबा इहो जवाबु ॾिनो, अल्लाह जे नबी फरमायो ईअं बिल्कुलु न आहे, इन जो जवाबु त इहो बिल्कुलु बि न आहे। साहबा वॾा अदीब हुया, साहबा खां वधीक अदब हिन प्लेनेट अर्थ ते कंहिं वटि बि न आहे, कंहिं वटि बि न आहे। साहबा वॾा अदीब हुया। साहबा ख़ामोशी इख्तियार कई। साहबा चयो या रसूल अल्लाह, हाणे पोइ अल्लाह ऐं उनजो रसूल ई ॼाणे थो त मुफ़लिस केरु आहे। साथियो गौर ॾिजो, अल्फाज़ इंतिहाई अहम आहिनि। पोइ अल्लाह जे नबी फरमायो ए साहबा ॿुधो, मुफ़लिस उहो बंदो आहे जेको यौम महशर में एतिरियूं वॾियूं नेकियूं खणी अचे, एतिरियूं वॾियूं नेकियूं खणी अचे, जेकॾहिं उन जूं नेकियूं रखियूं वञनि त उहे नेकियूं ओध पहाड़ खां बि मथे वेंदियूं, ओध पहाड़ खां बि साइज़ में मथे वेंदियूं। एतिरियूं उन बंदे जूं नेकियूं हूंदियूं, पर उन बंदे दुनिया में कंहिंखे गार ॾिनी हूंदी, उन बंदे दुनिया में कंहिंजो क़त्ल कयो हूंदो, उन बंदे दुनिया में कंहिंजो पैसो खाधो हूंदो, कंहिंजी चोरी कई हूंदी, कंहिंजी इज़त में हथु विधो हूंदई। हाणे इहे सभु इंसान क़यामत जे ॾींहुं ईंदा, अल्लाह जी बारगाह में बीहंदा ऐं अल्लाह जो अर्ज़ु कंदा त या अल्लाह असांखे हक़ु वठाए ॾे। हाणे पोइ अल्लाह ताला आदिल आहे त क़यामत जे ॾींहुं पोइ अल्लाह ताला इंसाफ़ कंदो। इन बंदे वटि न पैसा हूंदा, न इज़त जो को बदिलो हूंदो, हा साईं, न चोरी कई हूंदी, उहा का चोरी उते बीठी हूंदी, पोइ अल्लाह ताला इंसाफ़ कंदड़ा। अल्लाह ताला छा कंदो? अल्लाह ताला इन बंदे जूं नेकियूं खणी करे पोइ आहिस्ते आहिस्ते उन बंदनि खे ॾींदो वेंदो, जंहिंजो क़त्ल कयो हुयईं, जंहिंजी इज़त में हथु विधो हुयईं, जंहिंखे गार ॾिनी हुयईं। पोइ ईअं उनजूं आहिस्ते आहिस्ते नेकियूं जेके ओध पहाड़ वारियूं आहिनि न, उहे लहंदियूं वेंदियूं, हेठि लहंदियूं वेंदियूं, हता की अल्लाह जे नबी फरमायो उहे सभु नेकियूं ख़तमु थी वियूं, उहे सभु नेकियूं ख़तमु थी वियूं ऐं लास्ट में का बि नेकी न बची, हिकिड़ी नेकी बि न बची। ऐं पोइ अल्लाह जे नबी फरमायो अञा माण्हू मुतालिबे वारा बीठा आहिनि, अञा माण्हू मुतालिबे वारा बीठा आहिनि। या अल्लाह हिन त अञा मुंहिंजा पैसा खाधा आहिनि, हिन त अञा असां खां ॿ कई हुई, ठगी कई हुई। अल्लाह जे नबी फरमायो हाणे इन वटि त नेकी का हूंदी न। पोइ छा थींदो? पोइ अल्लाह ताला इन बंदनि जा गुनाह खणी करे इन शख़्स जे मथां रखंदो, इन शख़्स जे मथां रखंदो जंहिंखे नेकियूं ओध पहाड़ जे बराबरि हुयूं, इन जे मथां रखंदो ऐं गुनाह चढ़ंदा वेंदा, इन जे मथां गुनाह चढ़ंदा वेंदा, हता की पंहिंजूं नेकियूं सभु वयूं, पंहिंजूं नेकियूं सभु वयूं ऐं ॿिए जे गुनाह ते जहन्नम में एंट्री करे पियो। अल्लाह जे नबी फरमायो मुंहिंजी उम्मत जो मुफ़लिस में मुफ़लिस, ग़रीब में ग़रीब जेकॾहिं को बंदो आहे, इहो बंदो आहे जंहिंजूं पंहिंजूं नेकियूं सभु ख़तमु थी वियूं, ॿियनि जे गुनाह ते जहन्नम में पियो वञे। त मुंहिंजा भाइर दोस्तो, नमाज़ पढ़ण वारा बि घणा नज़र ईंदा आहिनि, हज करण वारा बि घणा नज़र ईंदा आहिनि, उमिरि करण वारा बि घणा नज़र ईंदा आहिनि, पर जेको असां पैसो हेरा फेरी सां आणियूं था, इहो असां गुनाह न आहियूं सम्झंदा। जेको पैसो धोखे सां ईंदो आहे, इनखे गुनाह न आहियूं सम्झंदा। कंहिं इंसान सां नाजाइज़ी कई आहे, इनखे गुनाह न आहियूं सम्झंदा। या कंहिं मुस्लमान जी इज़त में हथु विधो आहे, इनखे गुनाह न आहियूं सम्झंदा। त इहो गुनाह वॾो ख़तरनाक आहे, इहो गुनाह वॾो ख़तरनाक आहे। मां चयुमि न, अल्लाह ताला नमाज़ माफ़ु करे क़यामत ॾींहुं ख़ुदा करे सघे थो, पर अल्लाह ताला दुनिया में कंहिं इंसान जो हिकिड़ो रुपयो जेको आहे न, जेको तव्हां खाधो आहे, उनखे अल्लाह ताला माफ़ु न कंदो, अल्लाह ताला उनखे माफ़ु न कंदो। टाइम बि साईं तमामु घणो थी वियो आहे ऐं शिकायत मां पहिरियों बि कई हुई,
शिकायत तव्हां वॾे मजमे खां अचण खां पहिरियां मां कई त मां टाइम साथियुनि खे ॿुधायुमि 8 बजे नमाज़ पढ़ंदासीं। हे आॾो वारा साथी 3-4 वेठा आहिनि, हिननि खे ख़बर आहे 25 मिंट मां ईअं ख़ामोश वेठो आहियां, 25 मिंट मां ख़ामोश वेठो आहियां, पूरा 25 मिंट मां हिते ख़ामोश वेठो आहियां। कोई मजमो न आहे। 8 में 7 मिंट पता आहिनि, साथी पोइ आया आहिनि, साथी पोइ आया आहिनि। साईं एतिरी असां कमज़ोरी छो था ॾेखारियूं यार? एतिरो असां सुस्त छाजे काथे हूंदा? अल्लाह ताला जो अमर अची चुको आहे। ॾिसो नमाज़ ईद जंहिं खां निकिरी वई न, इन जहिड़ो महरूम बंदो कोई बि न दुनिया जे अंदरि। असां वक़्त जा इंतिहाई, माज़रत सां ॻाल्हि कयां, असां वक़्त जा इंतिहाई घटि पाबंद आहियूं। साथी शिकायत कंदा आहिनि, साईं तव्हां बि जेको आहे बयान खे 2-3 मिंट छिके था रखो। बयान खे मां छिकियां इन बेस ते थो त पब्लिक वेठी न आहे त मां छा कयां? हे जेको फ़रिश्तनि जो नुज़ूल थींदो, मां उन्हनि खे जेको ख़िताब कयां। माज़रत सां ॾिसो न, मां बार बार ॿुधाइण मूंखे बहितर नथो लॻे। मां ॿुधायां थो वरी बि ॻाल्हि, मूंखे बहितर नथो लॻे मां तव्हांखे ॿुधायां। राति पूरी जेको आहे ईद नमाज़ जे करे मां निंड न कई, पूरी राति दावा सां ॻाल्हि थो कयां, पूरी राति ईद नमाज़ जे लाइ निंड न कई। यार कम से कम जमात खे बि थियणु खपे न, जमात खे बि थियणु खपे त उहो टाइम ते पंहिंजी अची करे पहुची करे ऐं नमाज़ पढ़ी करे ऐं जान छॾाई। हे असांजे पाकिस्तान में टाइम थो ॾिठो वञे त असां 8:30 नमाज़ था पढ़ायूं, 8:15 ॿाहिरी कंट्रियुनि जे अंदरि ईअं न आहे बिल्कुलु। नमाज़ जी फ़िक्र ख़ुदि मुस्लमान खे हुजे। हिते छा थिए, पेशवाम पहिरियों अचे ऐं मिंबर ते वेह, पेशवाम पहिरियों अचे हिते मिंबर ते वेह, ऐं हेठि जमायती हिकिड़ो बि न हुजे, जमायती हिकिड़ो बि न हुजे। पोइ पेशवाम तकरीर खे छिके, हल साईं हली हलायो, अधु कलाक हले, मुनो कलाक हले, कलाक हले, ऐं पोइ जेको आहे पब्लिक अचे। मां तव्हांखे ॿुधायां साहबा जो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायां। साहबा फरमाइनि था, अल्लाह जे नबी मस्जिद में एंट्री न कंदा हुया, मस्जिद में एंट्री न कंदा हुया। असां सॼी मस्जिद मुकमल फुल थी वेंदी ऐं पोयां अल्लाह जे नबी अची करे नमाज़ ते बीहंदा हुया। हे साहबा जो मामूल हुयो त इमाम खां अचण खां पहिरियां इमाम जे अचण खां पहिरियां मस्जिद जे इमाम जे अचण खां पहिरियां बेतराद जमात जेको अची वञे। ऐं जमात जेकॾहिं इमाम अॻ में अचे, जमात बाद में अचे त पोइ साईं पोइ इहो मामूलो ईअं हलंदो। मां माज़रत बि कयां थो साथियुनि सां, जेकॾहिं अल्फाज़ मुंहिंजा कंहिं साथी खे ॾुखिया लॻनि न त उन सां मां माज़रत बि कयां थो। पर हे बरकत वारो ॾींहुं आहे, हे मग़फ़िरत वारो ॾींहुं आहे, इन में पाबंदी कयो यार, पाबंदी कयो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। नमाज़ जो तरीक़ो जेको आहे सभ खां पहिरियां ॿुधायूं था। नमाज़ जो तरीक़ो 2 रकायतूं आहिनि ऐं 2 रकायतुनि में सभ खां पहिरियां इमाम अल्लाहु अकबर करे हथु वधंदो, सभु जमायती हथु वधंदा ऐं इमाम सना पढ़ंदो। सना पढ़ण खां पोइ इमाम चवंदो अल्लाहु अकबर, इमामत छॾींदो, अल्लाहु अकबर, इमामत छॾींदो, अल्लाहु अकबर। 3 तकबीर में इमाम हथु वधंदो। हाणे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सूरत फ़ातिह ऐं ॿी सूरत कंप्लीट। हाणे 2 रकायत में शुरूआत में ई इमाम सूरत फ़ातिह पढ़ंदो, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। उथण जे टाइम शुरूआत में ई सूरत फ़ातिह पढ़ंदो, इन खां बाद में 2 सूरत मिलाईंदो, पोइ इमाम तकबीर चवंदो अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। 3 तकबीर थी वियूं। 4थी तकबीर इमाम रुकू जी चवंदो अल्लाहु अकबर। त सभु साथी जेको आहे सिफ़ुनि खे मुकमल कनि, नमाज़ जो कमु शुरू कनि। ए असांजे रब असांजा तमामु कबीर सगीरा गुनाह माफ़ अता फ़रमा। या रब्बिल आलमीन असां तमामु मुसलमाननि खे 5 वक़्त नमाज़ जो पाबंद बना। या रब्बिल आलमीन असां तमामु मुसलमाननि जी औरतुनि खे, नौजवाननि खे 5 वक़्त नमाज़ जो पाबंद बना। या रब्बिल आलमीन तूं पंहिंजी मग़फ़िरत अता फ़रमा असांजे लाइ। या रब्बिल आलमीन असांखे मौत जे टाइम कलमो शहादत नसीब अता फ़रमा। या अल्लाह आख़िरत जो मरहला जेके आहिनि आसान अता फ़रमा। या अल्लाह क़ब्र जी सख़्ती खां असांखे महफ़ूज़ रख। यौम महशर में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब अता फ़रमा। या रब्बिल आलमीन असांजा गुनाह तमामु घणा आहिनि। या रब्बिल आलमीन तूं पंहिंजे बंदनि खे माफ़ कंदड़। अॼोके भलारे ॾींहं ते तमामु मुसलमाननि जी मग़फ़िरत अता फ़रमा। या अल्लाह जेके दुनिया छॾे विया आहिनि उन्हनि जी बि मग़फ़िरत अता फ़रमा। या अल्लाह तमामु इंसाननि जा जेके बि रिश्तेदार, कंहिंजा वालिदैन, कंहिंजा या अल्लाह
वालदेन कंहिंजा या अल्लाह ॾाॾा अहिड़ी तरह मुकमल रिश्तेदार या अल्लाह उनजी मग़फ़िरत अता फ़रमा। अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। ला इलाहा इल्ला अंता सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ला इलाहा इल्ला अंता सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन आमीन। न उथंदासीं बसि ईद पढ़ी करे पोइ इंशाल्लाह उथंदासीं। भली जेको हाल थिए। ठीक आहे। माना ॿुधो आहे त परे वारी मोहबत घणो टाइम हलंदी आहे। डिज़ाइन लगे तो 8:30 नमाज़ पढ़नी पवंदी। कोई हुजे त कमु कयूं न। तव्हां हलाईंदो कम खे माण्हू अची वेंदा। माण्हू हलण ते थोरी ॿुधंदा भरिसां। बाबा मेरी ॾिसंदा माण्हू वेठो त आहे कम से कम हिकिड़ी सिर्फ़ भरिजे त असां ॻाल्हायूं न। हाणे मलाइकनि खे ॿुधायां तोखे ॿुधायां तूं त हूअं ई आलिम आहे मशाइख़ आहीं। अञा तूं थोरो मूंखां ॿुधायो असां बि काफ़ी आहियूं न। अञा तूं मूंखां 2-3 मुसला परे थी वई। साढे 8 कंदे नाए पुॼंदे ताईं लिपजी वेंदा सभु। अॼु साईं जमायती अचनि भले वेहनि चवनि साईं छॾे खां भला बयान शुरू नथो करे। हा न अॼु मजमो काफ़ी थी वेंदो न तव्हां वटि थोरो आवाज़ु ॾिजो चओ साईं बयानु कयो। मां बयानु अॼु न कंदुमि बसि। हा बयानु न कंदासीं अॼु। कौम न सुधरंदी। साईं न तूफ़ान अचे हे अटका ते बीठो अॻे
अब वेंदा वञो न वेंदा वञो सदाम भाई वेझो वेंदा वञो पहिरियों फरासी खे मुकमल कयो ये जेके आया आहिनि मुसला खणी आया त वरी हिनखे साइड में रखे छॾियो मतिलबु ॿिए कंहिंजे बाद में कमु अची वञनि थाने बड़े ते भी आ जमा से सदर का मस्जिद में थे अंदर को आवाज में निकले लाउड मस्जिद में भी ये मस्जिद को माण्हू घणा आहिनि मस्जिद में पैसे माण्हू पढ़ी वञो न हिते साईं मजमू जेको थिए थो तक़रीबन 2000 खां 2500 जे क़रीब थिए थो हाँ सही हा मस्जिद में सॼी मस्जिद में 1200 माण्हू मापी था वञनि अरे वाह 1200 हा वेठ मथे हेठि मथे हा करीब करीब वेंदो
अचन सही तो रहे पोई सिर्फ तो भरजी सुबह बाइक बैठ इंदा असां शुरू कदा से दींदा हाजी साहब बेचे दो हाजी साहब इन बयान पोइ शुरू आहे ऐसा जेल में शुरुआत करने वाला मेरे पास सवाल साईं खे ॾिसो रिकॉर्डिंग हले थी बटन हणिजोसि न हले थी साईं हिकिड़ो मिंट अचो सवाल मालूम चल ॾिसो बस तव्हां लोही थे ॾिसो मजमो पासे छोटा तो ठीक है बाबू हा मालूम तो तव्हां भरत मजमो ॾिसो मजमो मकान लॻी वियो हां त पोइ असां हुन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं छोकिरा ॿ थियनि देखिए रोटी अच्छा सही आहे ठीकु आहे न न इहो खणंदो त कुतुबे खां दुआ खां बाद में हा दुआ खां बाद में खणो मुसला को खरीद सकते आड़ू वारी सिफ्त वधी अचो हा भले रखोसि कोई मसइलो आहे ये वो चंदा खाली लाजम थोड़ा दूसरे का जन्म अच्छा सुनो मजे दी तेरे को इतो हाँ चंदा ये बगैर से हाजी साहब के विहारोसि करीब में सही
मुझे बाबा ये दिल की है कि मुझे बाबा ने पढ़ा ना आदमी से बनिया के पीछे देखो अदा हो पढ़ी भी गया नमाज कराची वाला अदा बड़ा बैठे दार के कम कर रहे बयान शुरू करो वैन कुछ सदी वैन बाइक का लगा ना बाइक का ना ऐसे करना से बयान बाइक का था बयान करना से पर बारिश भी जमात जो को लेट कही है तो उनके तो कराची में से बारिश हले पई कराची में भी अच्छा बारिश हले